जेको माण्हू पंहिंजे लाइ तो खाए, न गऊ ग्रास तो कढे, न ब्राह्मण जो भोजन तो कढे पियो, न जीवन खे तो खाराए। घणा माण्हू हूंदा हिकु फुल्को खाराए करे ख़ुशि थी वेंदा आहिनि कि असां गऊ सेवा कई आहे। घर में था कमाइनि 100 फुल्कनि जी रोटीअ जो धन, हाँ 200 रोटियूं रोज़ ठही वञनि घर में, ओतिरो पैसो कमाइनि था, गांइ खे हिकु फुल्को खाराईंदा। 2 खारायूं त महिरबानी, गायूं भले 4 वेठियूं हुजनि। अॼु ज़रूरी न आहे कि फुल्को ई खाराए माण्हू, गऊ सेवा कढी करे उन्हनि खे ब्रेड बिस्किट या कुछ भी खाराए तो सके, है ना। आलू टमाटर जेके सस्ता आहिनि, सब्जी वग़ैरह। हरे राम। पर कई माण्हू आहिनि वीचारा जेके ॾाढी सुठे ढंग सां गऊ सेवा कंदा आहिनि, पर ॾाढा घटि माण्हू, ॾाढा घटि। इन तरह सां भोजन ईअं करणु खपे, ये सब ग्रास कढणु खपनि, पोइ भोजन करणु खपे। चिंता उन जी कजे जेको केवल पंहिंजे पेट जे लाइ खाईंदो आहे। गीता में भी भगवान चवनि था, भागवत में, जेको केवल पंहिंजे स्वाद जे लाइ, पंहिंजे पेट जे लाइ, जंहिंजे घर में रोटी केवल पंहिंजे पेट जे लाइ ठहंदी आहे, उहे रोटी न खाईंदा आहिनि, पाप खाईंदा आहिनि। केॾी वॾी ॻाल्हि आहे। गीता पढ़नि ई कोन था माण्हू। जेकी ॻाल्हियूं गीता में आहिनि जीवन संबंधी, उहे हर शइ में मिलण वारी न आहिनि।